कराची रोड ते थकाए खाई रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी में मुखातिब होकर कहता हूँ कि KPK के और पंजाब के असादा जब एहतजाज करते हैं तो अब उन हुकूमत से बोलते हैं कि इनकी मुतालबात मंजूर करो, जबकि सिंध के असादा आज 3 दिन से मुसलसल सरापा एहतजाज है। आज तक कोई उनकी दाद रसी नहीं हुई, आज तक हमारे मुतालबात मंजूर नहीं हुए। तो मजबूर होकर कल हम नायब आमर का ऐलान करेंगे और हम CM हाउस और बिलावल हाउस तक मार्च करेंगे और जो होगा वो देखा जाएगा। असां हुक्मरान ते वाज़े करण था घुरूं त जेसीं ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न थींदा तेसीं ताईं असां हितां वेंदासीं कोन। इहो ई मतां सम्झनि त असांखे लालीपॉप ॾींदा, असांखे दॿाईंदा, दटकाईंदा त असां हलिया वेंदासीं। कंहिं बि सूरत में असां कोन वेंदासीं। असांजो मुतालबा जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थींदा तेसिताईं असांखे साईं असां वॾो ज़ुल्म आहे। असांखे 25 साल थी विया आहिनि, सर्विस स्टेक नथो मिले। हर पाकिस्तान जे मुलाज़िम खे सर्विस स्टेक जो आहे। पटियाले खां क्लार्क थी थो सघे ऐं असां उस्ताद उते असां सां ज़ुल्म कयो थो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजो इनिशियल अपॉइंटमेंट जारी कयो वञे, सर्विस स्टेक जारी कयो वञे। ॿी सूरत में असां जेको हाई साहब लाइमल जोड़ींदो उन सां असां गॾु हूंदासीं। जीअं उस्ताद जीअं पेटेल उते बीहो त फटे साईं बीहो नारे नारे उस्ताद नारे उस्ताद जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। नारे उस्ताद नारे उस्ताद उस्ताद तार पेटेल फिटजा उस्ताद नारे नारे उस्ताद नारे उस्ताद नारे उस्ताद जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। नारे नारे उस्ताद नारे उस्ताद पेटेल जिंदाबाद पेटेल जिंदाबाद पेटेल जिंदाबाद हाजी शफी मोहम्मद सथियो जिंदाबाद हाजी शफी मोहम्मद सथियो जिंदाबाद हाजी शफी मोहम्मद सथियो जिंदाबाद। जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। जिंदाबाद जिंदाबाद पेटेल जिंदाबाद पेटेल जिंदाबाद पेटेल जिंदाबाद। थैंक यू नारे नारे उस्ताद नारे नारे उस्ताद नारे नारे उस्ताद नारे नारे उस्ताद पेटेल हाजी शफी मोहम्मद सथियो हाजी शफी मोहम्मद सथियो हाजी शफी मोहम्मद सथियो जिंदाबाद। साईं यार बैठलन के पिया ना को पकड़े ना साईं भाई साहब यार मार खा तो जाए सिंध जे नौजवाननि सां सिंध जे पढ़ियल लिखियल नौजवाननि सां मेरठ पास उस्तादनि सां यार असल मुझे शर्ट ते ब्रांडिंग चला यो हलंदो कोन खाम खां फलो थी तो वो चले हम जो समझा ना ओके तो शर्ट ते ब्रांडिंग है ना ये कोन है ना सही ए वो थी तो इंडियन का वठी प्राइमरी उस्ताद जोड़िया थे यो ओके ठीक है बाकी ज्यादा थी गया है। थैंक यू ओके
टिनि ॾींहंनि खां वठी कराची प्रेस क्लब जा उस्तादनि जो एहतजाज आहे। असां मौजूदु आहे QTLF जो सदर शकील मन सेठियो। अॼु असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जा कहिड़ा मुतालबात आहिनि ऐं हुकूमत तरफ़ां उनखे कहिड़ी मोट आहे। सही छा मुतालबा आहिनि तव्हांजा जेके तव्हां सरापा एहतजाज आहियो ऐं तव्हांखे हुकूमत तरफ़ां कहिड़ी हुन टाइम ते मोट मिली आहे? अॼु टियों ॾींहुं आहे सिंध जा सभई प्राइमरी उस्ताद राति ॾींहुं कराची प्रेस क्लब ते पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। असां सां पहिरीं ॾींहुं 10 तारीख़ ते डिप्टी एडिशनल सेक्रेटरी साईं आशिक़ खोसो साहिबु ऐं डिप्टी सेक्रेटरी फाइनेंस हिते हली आया। तक़रीबन 5 कलाक ॻाल्हियूं हलियूं। उन्हनि वाइदो कयो त तव्हांजूं जेके 2 सबरियूं सर्विस इंस्पेक्टर जेका सूबाई वज़ीर तइलीम पंहिंजी सही सां फाइनेंस खे मोकिली आहे। ॿी असांजो आहे इनिशियल अपॉइंटमेंट सॼा नौजवान 22,000 उस्ताद जेके मेरिट ते भर्ती थिया। असां चऊं था त उन्हनि खे 2 सूबनि जा मुक़ररी वारी तारीख़ पको कयो वञे। जिन सभिनीनि जे लाइ असां वाइदो कयो अॼोके ॾींहं ताईं असां तव्हांखे सभिनियूं नोटिफिकेशन जारी कंदासीं। पर बदबख़्ती इहा आहे त सॼे उस्तादनि खे अॼु टियों ॾींहुं आहे ही लावर से वेठा आहिनि। 16 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। सवादक संजा उस्ताद जंहिंजो मुक़दर तव्हांजे नोटिफिकेशन जुड़ियल आहे। अॼु 3 ॾींहं थिया आहिनि उनखे सिर्फ़ु आसन डटनि में रहियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं KPK जा उस्ताद पंजाब जा उस्ताद एहतजाज कनि त उनजे लाइ हर रोज़ अची प्रेस कॉन्फ्रेंस थो करे उन हक़ में बयान थो ॾिए। हाणे जेकॾहिं तव्हांजा मुतालबात नथा मञिया वञनि त तव्हांजो छा लाइ? असां सुभाणे इंशाल्लाह प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए ऐलान कंदासीं। सॼी मजबूर थी सिंध जे सभु सोमरो तदरीसी अमल जो बाइकट कंदासीं ऐं वज़ीर हाउस ऐं हाणे इंशाल्लाह असां मजबूर थी अॼु 2 ॾींहं थी वियो आहे। असां सां वाइदो कयो वियो जेको वफ़ा न थियो आहे। मजबूर थी असां सिंध जा सारा प्राइमरी उस्ताद स्कूल बंदि करण जो ऐलान कंदासीं। तदरीस अमल जो बाइकट जो ऐलान कंदासीं ऐं CM हाउस बिलावल हाउस जो घेराव कंदासीं। पोइ जेको थींदो उहो ॾिठो वेंदो। सॼे उस्ताद सां ज़ुल्म थी रहियो आहे। 16 साल खां पीपल सॼो उस्ताद हक़ गज़ब करे रही आहे। उस्ताद जिंदाबाद, उस्ताद जिंदाबाद, जिंदाबाद, हाजी शकील मोहम्मद सेठो नारे जेकॾहिं सिंध हुकूमत असांजा मुतालबा नथी मञे असां सुभाणे प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए इहो ऐलान कंदासीं। सॼी सिंध में तालीमी जेको तदरीसी अमल आहे उनजो बाइकाट करण जो ऐलान कंदासीं। उन सां गॾोगॾु CM हाउस ऐं बिलावल हाउस जे तरफ़ वधा कंदासीं। कैमरामैन बाक़ी रज़ा सां गॾु चुल्की चांडियो, आवाज़ TV कराची। असांजो मरकज़ी महबूब अफ़ान साहब जंहिं धरती TV ऐं आवाज़ TV खे सुभाणे जे लाइ प्रेस क्लब जे लाइ प्रेस कॉन्फ्रेंस जे लाइ सुभाणे अल्टीमेटम ॾेई छॾियो आहे। सिंध जे उस्तादनि खे अपील थी कजे त वधि में वधि शिरकत कयो। ख़ुदा तव्हांखे हिकिड़ी अपील थी कजे अचो उस्तादनि जा हक़ वठी आणियो। नंबर WhatsApp फोटो भी कढो 031 ओवर बैग खाएंगे नहीं मसलो न आहे। मुजीब जुड़े जो रतु अच्छा तो खबर तो वेठा असां सुभाणे प्रेस कर्मी धरणे जो ऐलान था कयूं। CM हाउस ते स्कूल में तालाबंदी बिली वापस हलो ना
लाइव ॾिसो साईं सिकंदर छॾियो मुंहिंजा दिलबर दोस्त लाइव थो हले साईं साईं हे लाइव थो हले सिंध जे उस्तादनि खे तव्हां कुझु पैगाम ॾियो पहिरियां त पंहिंजो तारीफ़ करायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उस्ताद मोहम्मद अरशद अराई तालका गंबट मां सिंध जे उस्तादनि खे इहो पैगाम ॾींदुसि त सिंध जे उस्तादनि जे बका जी जंग हाजी शफ़ी मोहम्मद सटियो साहिबु लड़ी रहियो आहे अवल त हुन जंग झर वञी शहर वञी 10 फरवरी जे धरणे जो ऐलान कयो हुयो ऐं सिंध जे उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर ऐं इनिशियल डेट खां मुक़ररी जे लाइ जेका उहा आगाही ॾिनी ऐं अल्हम्दुलिल्लाह वॾी तादाद में 10 फरवरी ते हिते उस्ताद गॾु थिया ॻाल्हियुनि जा बि 2-3 दौर थिया पर शायदि उहे कामयाब न थी सघिया आहिनि ऐं हुकूमत वरी असांखे लॉलीपॉप ॾियण जे चकर में आहे ऐं मां सिंध जे नौजवान उस्तादनि खे इन पैगाम थो ॾियां त पंहिंजा घर ॿार छॾे कराची प्रेस क्लब पहुचो ही तव्हांजे बका जी जंग आहे हाजी साहिबु जेको लड़ियो आहे पर उन में तव्हां पाण स्टेक होल्डर आहियो इन करे तव्हांजी शिरकत जेका आहे उहा तमामु जेका उहा ज़रूरी आहे तव्हां नवां 64,000 उस्ताद जेके भर्ती थियल आहियो ऐं मुस्तक़बिल जेको आहे सो फ्यूचर तव्हांजो आहे सर्विस स्ट्रक्चर जा बेनिफिशरी तव्हां आहियो त कराची पहुचो त जीअं ई असांजो एहतजाज जेका आहे उहो कामयाबु थी सघे महिरबानी साईं तव्हां कंदो हा हा साईं सिंध जे उस्तादनि खे पैगाम ॾियो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उस्ताद ज़ुल्फ़कार जूणे जो तालके गंबट खां त अर्ज़ु ईअं आहे त असांखे त अफ़सोस आहे चवणो थो पवे त असांजो हेॾो वॾो लीडर जंहिं सॼी सिंध में हर तालके हर ज़िले ईअं खणी चइजे त हर शहर ताईं उस्तादनि खे पैगाम ॾिनो आहे त असांखे 10 फरवरीअ ते सभिनी उस्तादनि खे घणे खां घणा उस्ताद अची प्रेस क्लब ते पहुचनि ऐं सर्विस स्ट्रक्चर ऐं इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट खां जेको आहे सीनियरिटी ॾिनी वेंदी वठंदासीं ऐं उन में घणे खां घणा जेके उस्ताद अची हाज़िर थियनि असांखे फ़िक्र इहो आहे दोस्तनि जो त असां त हाणे सीनियर आहियूं असांखे त अलाए फ़ाइदो हूंदो अलाए न थी सघे थो असांखे 17 जो फ़ाइदो न पए थोरी मिले त बि छो त सर्विस हाणे 2 साल 1.5 साल पर असां त चऊं त नौजवाननि इन्हनि खे घर वेहण में छा थो अचे घणे खां घणा जेकर उहे शामिल थियनि हिन प्रोग्राम में बिल्कुलु हक़ीक़त उन्हनि खे फ़ाइदो थिए मां त दोस्तनि सभिनी खे चवंदुसि त महिरबानी करे हर तालके में सिर्फ़ु 5 दोस्त ईंदा त बि 200 असांजा उस्ताद हिते प्रेस क्लब ते जमा हूंदा महिरबानी करे घणे खां घणा अचनि त महिरबानी साईं अस्सलाम वालेकुम पहिरियों त तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो जीअं सिंध जे उस्तादनि खे ख़बर पए त साईं किथां जो आहे ऐं उस्तादनि खे तव्हां प्रेस क्लब लाइ दावत लाइ कुझु तव्हां पैगाम ॾियो सलाम मुंहिंजो नालो आफ्ताब सर पठान तालुको बाड़ो ज़िले होटली सिंध जा शहर घुमायो आहियां मुंहिंजा दोस्त वीचार ते पहिरें ते रहियल मां इहो चवणु चाहियां थो असांजे नौजवान उस्तादनि खे जेको पहिरें ॾींहुं लॉलीपॉप एडिशनल सेक्रेटरी हाजी शफ़ी सटियो साहिब खे ॾियणु आया त एडिशनल सेक्रेटरी बि हुयो इज़ाफ़ी चार्ज जेको पार्टनरशिप वारो चार्ज ॾेई करे मोकिले राज़ी करे अचो हाजी साहिब खे तव्हांखे सुबुह 12 बजे ॾींदासीं असांजे हाजी साहिब शफ़ी साहिब चयो त पोइ न असांखे मौजूदु हिते नोटिस ॾिनो वञे असां हुते कंहिं ॻाल्हि में न हुननि पहिरें ॾींहुं क्राउड ॾिसी करे पहिरें ॾींहुं एतिरो हज़ार तादाद उस्ताद खे ॾिसी करे बार केवल सेक्रेटरी केवल कमिश्नर केवल अचे पियो असांजा उस्ताद हिकु ॾींहं खां बाद कुझु वापसि हलिया विया त हुननि इहो सम्झो त हाणे बसि कुझु चंद उस्तादनि खे ॾेखार ॾियूं असांजो हर साल जी आहे हर 6 महीने जा असांजो लॉलीपॉप ॾियण में उहो कामयाबु थी विया असांजो दिलेर बहादुर अगवार हाजी शफ़ी सटियो साहिबु एग्ज़ाम ते हटल बीठल आहे ऐं हुनजो इहो ऐलान कयो आहे त सुबुह ताईं अगरि असांखे न ॾिनो वियो त असां पंहिंजो तदरीस जो बाइकाट कंदासीं असां बिलावल हाउस CM हाउस जो घेराव कंदासीं
पोइ असांजे लाइ जेको क्रेडिट वठो असांजे उस्ताद सां गॾु भले पर चंद बि आहियूं त असां पाण जे लाइ पंहिंजो हक़ वठंदासीं महिरबानी असां उस्तादनि खे वरी बि बार बार चवंदासीं त बाबा जेका घर वेठा आहियो पंहिंजो हक़ आहे पंहिंजो हक़ आहे पंहिंजे हक़ लाइ अचो महिरबानी सर अवां जी साईं अस्सलाम वालेकुम सर लाइव प्रोग्राम खोले सभी जो पढ़े लिखे नौजवानों सां ये लाइव तोले उस्तादन के तहां जो छा पैगाम आहे सर असां जो भाई पूरी पाए तारीफ करायो शहर गरीब मेहमान जिलो मटी सभी जो शोर सां ये दा असां तालीम सां सभी जो मुस्तकबिल सां सभी जो मुस्तकबिल जे मुतालबे जे मंगे ताला कराची प्रेस क्लब जे मौजूद असां मुतालबा आहिनि प्राइमरी उस्तादनि जो सर्विस स्ट्रक्चर जल्दी जारी कयो वञे ऐं ॿियो असांजो मुतालबो आहे त नेशनल अपॉइंटमेंट रेगुलर कयो वञे जेको मुक़ररी तारीख़ जेको असांजो 2 साल पीरियड आहे उहो सर्विस काउंट कयो वञे उन हिसाब सां उस्तादनि खे काफ़ी नुक़सान थी रहियो आहे असांजो वैरीना मसइलो प्राइमरी सर्विस स्ट्रक्चर जारी नथो कयो जेको उस्तादनि सां नाइंसाफ़ी कई पई वञे साईं सरदार शाह वज़ीर तइलीम 15 अक्टूबर ते जेको त चयो त 15 ॾींहंनि जे अंदरि वाइदो न कयो त ऐं जेको त सर्विस स्ट्रक्चर जो नोटिफिकेशन 15 ॾींहंनि जे अंदरि जारी थो करियां उन खे 4 महीना थी विया आहिनि पर अञा सर्विस स्ट्रक्चर जो नोटिफिकेशन जारी न कयो आहे जेको उस्तादनि सां कूड़ कयो पियो वञे धोखो कयो पियो वञे असांजे शौक़ु कोन अथसीं जेको रोडनि ते अचूं ऐं जेको उन हिसाब सां असांजो मुतालबा आहिनि असांजा जेके आहिनि उहे मुतालबा मंज़ूर कया वञनि हाणे मुंहिंजो टेस्ट पास नौजवान उस्तादनि खे अपील आहे हथ ॿधी अपील आहे त बराए महिरबानी अचो कराची प्रेस क्लब वसायो ऐं उस्तादनि जा मसइला आहिनि हीउ पंहिंजो मुस्तक़बिल आहे ऐं अचो उस्तादनि जी मसइलनि जे लाइ प्रेस क्लब कराची पहुचो त जीअं जेके पंहिंजा मुतालबा आहिनि उहे मंज़ूर कराए वठो महिरबानी पहले तो लाइव असांजो संजा उस्तादो निकिरो हेॾे अच इलेक्शन में दिल ॿधी थे इलेक्शन कराइणी है हेॾे लाइव तोले सरे पंहिंजो पहिरीं तारीफ़ करायो साईं मुमताज़ अली ख़्वाब सिंध जे उस्तादनि खे छा चवणु चाहियो सिंध जे उस्तादनि खे अपील था कयूं त अचो पंहिंजे हक़ जे लाइ निकिरी अचो ऐं पंहिंजा हक़ वठो कुझु कोन थींदो घर वेठे कुझु न मिलंदो जंहिंजे करे अचो मैदान कयो हिकु हिकाणी थियो तॾहिं हक़ मिलंदा जीअं उस्तादनि जे हक़नि जे लाइ असां निकिरी आया आहियूं तव्हां बि निकिरी अचो सर्विस स्ट्रगल इनिशियल अपॉइंटमेंट असांजो हक़ु आहे असांखे मिलणु खपे 25-30 साल गुज़री विया आहिनि असांखे कुझु बि नथो मिले पटियाले खां क्लार्क थी थो सघे भई असांजे लाइ का शइ कान्हे का महिरबानी करे असां वज़ीर आला सिंध ऐं सेक्रेटरी तालीम खज़ाने मिनिस्टर खे ऐं खज़ाने जी सेक्रेटरी खे अपील था कयूं त असांजा मसइला हल कनि महिरबानी हे असांजो जोशीलो मर्द मुजाहिद हाजी शफ़ी सठे जो परवानो चइजे मां पेटल में परवाने बरान कई साईं हाजी शफ़ी परवानो जे उस्तादनि खे अपील कई आहे त अचो नौजवानो हीउ वक़्तु आहे हीउ वक़्तु वञण वारो न आहे अचो ज़ालिमनि जो साथ न ॾियो ज़ुल्म न सहो अचो सिर्फ़ु 2 ॾींहंनि जो आहे इनशाला हथ भॼा वठंदासीं लाइव चल रहा है नहीं आप थोड़ा हैदराबाद कराची वाले को थोड़ा पैगाम दो कराची वालों गैरत तो उठाओ कुछ करो हाँ बस करो आ जाओ कितने स्कूल है क्या है आ जाओ स्कूल में से 10-10 5-5 निकलो ये हमारा नौजवानों का है ये साईं इम्तियाज़ साईं मेहताब हुसैन शाह आप कराची वाले उस्तादों को क्या पैगाम देना चाहते हो मैं कराची वालों को तमाम असातिज़ा को ये दरख्वास्त करता हूँ और उनसे अपील करता हूँ कि सिंध के रेयर असातिज़ा के जो आज तीसरा दिन है यहाँ कराची प्रेस क्लब में आप ही के हक़ के लिए जांच में मसरूफ़ हैं बिल्कुल यहाँ से हटे नहीं है तीसरा दिन कंटिन्यू हो रहा है तो लिहाजा मेरी दरख्वास्त है कि आप सुबह की शिफ्ट वाले 2 बजे से लेके 5-6 बजे तक यहाँ पे आएँ और अपना एहतजाज रिकॉर्ड करवाएं इनके साथ में ताकि इसमें सब तमाम असातिज़ा के मसाइल तो फ़ोन करे जाएंगे तो लिहाजा आपसे दरख्वास्त है कि आप लाजमी कराची प्रेस क्लब पहुँचें मेहरबानी साईं तव्हां जी
साईं पंहिंजे नसीराबाद जे उस्तादनि लाइ कुझु पैगाम ॾियणु चाहियो था? ऐं पहिरियों पंहिंजो तारीफ़ करायो, तालको ॿुधायो। साईं खादिम हुसैन कांदड़ो, ज़िलो कंबर शादात कोट, तालको नसीराबाद। साईं खादिम हुसैन कांदड़ो, ज़िलो कंबर शादात कोट, तालको नसीराबाद। सर नसीराबाद जे उस्तादनि खे पैगाम ॾियणु चाहियो। साईं मां नसीराबाद तालुके सां गॾु पूरी सिंध जे उस्तादनि खे पैगाम थो ॾियां। असांखे चोथों ॾींहुं आहे, घरां निकिता आहियूं ऐं हिते प्रेस क्लब ते आहियूं ऐं साईं हाजी शफ़ी मोहम्मद सेठे जो सलाम आहे, उन जी जिदोजहद खे सलाम आहे। इंशाल्लाह उन जी क़ुर्बानी रागा न वेंदी। मां नसीराबाद पंहिंजे तालुके जे उस्तादनि खे इहो पैगाम थो ॾियां त तव्हां बि पंहिंजा घर घाट छॾियो। हक़ रुॻी हाजी शफ़ी मोहम्मद सेठियो जा न आहिनि, हक़ रुॻी मुंहिंजा न आहिनि, हक़ हर उन उस्ताद जा आहिनि जेको प्राइमरी उस्ताद आहे। ऐं अचो पंहिंजी जंग में शामिलु थियो। हाजी शफ़ी मोहम्मद सेठियो तव्हां सां गॾु आहे ऐं साबित क़दम आहे। जीअं अॻ में नौजवान चवंदा हुआ त रोड ते ॻाल्हियूं थियनि ऐं जेको आहे सो अॻिते अंदरि न वञनि, अंदरि वञनि था, हे विकामजी था वञनि। हाजी शफ़ी मोहम्मद सेठियो साबित करे ॾेखारियो आहे त मां उस्तादनि सां गॾु आहियां ऐं उस्तादनि जा मसइला आम आहिनि। सो इन जे करे मां उस्तादनि खे पैगाम थो ॾियां, ख़ासि करे पंहिंजे नसीराबाद तालुको ऐं ज़िलो कंबार शादात कोट ऐं सभिनी जे सिंध जे उस्तादनि खे त साईं ख़ासि करे मुमताज़ अली वधो खे मां इहा गुज़ारिश थो कयां त तव्हां पंहिंजा उस्ताद मोकिलियो, उस्ताद मोकिलियो। 24 कलाक जे प्रेस क्लब रहंदा तंहिंजी भलाई थी पवंदी ऐं उस्तादनि खे हक़ मिलंदा। महिरबानी साईं। हे साईं खादिम हुसैन कांदड़ो, तालका नसीराबाद जो, जंहिं उस्तादनि खे पैगाम ॾिनो। हक़ीक़त इहा ई आहे त हे शख़्स जेको आहे ख़ुदा आवाज़ या हक़ सच लिखण वारो जो, भले साईं हाजी शफ़ी सेठियो जो हुनखे हक़ सच लिखंदो आहे, चाहे साईं गुलाम रसूल मौर जे साईं गाज़ी खान जमाल हुन हक़ सच लिखंदो आहे ऐं बहितरीनु उस्ताद आहे। ऐं हिन जा तव्हां व्यूज़ वठो ऐं इनशाला तव्हांजी महिरबानी साईं खादिम हुसैन। हा साईं पहिरियों तव्हां पंहिंजो तारीफ़ ॿुधायो ऐं तालको ॿुधायो त सिंध जे उस्तादनि खे ख़बर पए त साईं किथां पहुतो आहे। मोहम्मद अरशद आराई, फिनांस सेक्रेटरी पेटे अस्पताल का काजी जी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरियों त मुंहिंजो जेका सिंध जा 1.25 लाख उस्ताद आहिनि उन्हनि खे सलाम। त अॼु टियों ॾींहुं आहे त जेको असांजे उस्तादनि जे लाइ ही दोस्त प्रेस क्लब कराची ते वेठा आहिनि। इहे हिकु हाजी साहब जो कमु न आहे, इहे 1.25 लाख उस्ताद जी लीडरशिप जेकी हिते वेठी आहे, दोस्त वेठा आहिनि। घटि में घटि तव्हांजो फ़र्ज़ु आहे त उस्तादनि जी जेको आहे सपोर्ट कनि ऐं घर वेहण सां मसइला हल न थींदा। इलाही वक़्त सां गवर्नमेंट मुख़्तलिफ़ बहाननि सां प्राइमरी तालीम खे, प्राइमरी उस्तादनि खे परेशान करे रही आहे। केॾी महिल मॉनिटरिंग सिस्टम में, केॾी महिल STR में, अहिड़ियूं कई माना सिस्टम थी रहिया आहिनि। बहरहाल उहे पंहिंजी जाते असांजा जेको गवर्नमेंट असांखे अपॉइंटमेंट करे थी त उन में लेटर में वाज़े लिखियलु आहे त इन्हनि खे जेको आहे प्रोमोट कयो वञे। हाणे 30-35-40 साल सर्विस करण खां पोइ बि असां साॻी कंडीशन में आहियूं। ऐं हींअर ताज़ो गवर्नमेंट कुझु जेका असांजा पुराणा उस्ताद आहिनि या असांजी जेकी पेंशन रूल्स आहिनि इन में काफ़ी शयूं जेकियूं चेंज करे छॾियूं आहिनि, उहे पंहिंजी जाते अलॻि नुक़सानु आहे। नवां जेका टीचर्स आहिनि उन्हनि जी जेकी आहे बेसिक जेकी आहे उन मां जेकी कटौती थिए पई उहा ई उन्हनि खे मिलंदी। सो असां चाहियूं था त असांजो प्राइमरी उस्तादनि सां इहे ज़ुल्म छो आहे। गस्टा में टीचर आहिनि, 5 सालनि खां प्रमोशन थी वेंदो आहे। असांजो उस्ताद जेको नाए स्किल में आहे उहो रिटायरमेंट 40 साल खां नाए स्किल में। सो असांखे परेशान कनि था। सो इन लाइ हाजी साहब इहे विचन कयो आहे त इहे 2 साल इन्हनि हाजी साहब खे माना मुख़्तलिफ़ बहाननि सां नोटिफिकेशन ॾियनि जे करे माना अॻिते वधि कयो आहे। असीं चऊं था त इहो असांजो हक़ु आहे, जाइज़ हक़ु आहे जेको असांखे मिलणु खपे। इन लाइ हाजी साहब जे ऐलान ते 2 तारीख़ खां वठी प्रेस क्लब ते पहुता आहियूं। इनशाला असांजे लीडरशिप जी माना जेको ऐलान आहे त जेसिताईं नोटिफिकेशन न मिलंदो तेसिताईं असां प्रेस क्लब ते वेठा हूंदासीं। इन लाइ मुंहिंजो दोस्तनि खे इहे इन जेको आहे अपील
पैगाम ॾियणु चाहियां थो त महिरबानी करे घर वेहण सां मसइला हल कोन थींदा। घर वारी निंड छॾियो, इहे प्रेस क्लब ते अचो, वधि में वधि शरीक कयो। नवाब शाहरा, काज़ी आमदारा, जेका बि सिंध जा कुंड में आहिनि, सभु अचनि हिते। इहे मुतालबा असांजा इतिहाद इतफ़ाक़ सां थींदा। उस्ताद इतिहाद जिंदाबाद, हाजी शफ़ी अहमद सखी जिंदाबाद। मां थोरो पैगाम हाँ सर काज़ी अहमद उस्तादन के बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आशिक ज़हर पियाक वे ॾिसी वेसन घणो, कॾहिं कातिल जा हमेशा हैराक, तोड़े चिकननि चाक तब आहिनि सलाम ज़बरदस्त। सियाम कहाणी आहे त डब जो बूढ़ो या को अहिड़ो बूढ़ो हूंदो आहे जेके माण्हू लुणंदो आहे न, वरी उहो साॻो जेको आहे ॿिए ॾींहुं वरी फुटी निकिरंदो आहे। असां इन डब जे मिसल में इंशाअल्लाह ताला असांखे जेतिरो बि लुणंदो न, इंशाअल्लाह वरी जेको आहे असां वरी जेको आहे असां डब वांगुरु वरी घाटा गाॾी काॾिया घाटा थी ताक़तवर थी वरी फुटंदासीं। जेतिरो लुणंदो ओतिरा फुटंदासीं। सो मुंहिंजी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त प्रेस क्लब पहुचो, हिते अची तव्हांजा मसइला हल थींदा। घर वेठे तव्हांजा मसइला हल न थींदा, हेॾां अचो पंहिंजो बोरिया बिस्तर ॿधी अचो, पंहिंजे दोस्तनि खे वठी अचो। जेको जेको तुंहिंजो दोस्त आहे उनखे ॿ ॼणा थी पंहिंजे दोस्त यार ॿ ॼणा थी हिते प्रेस क्लब ते पुॼो। असां उस ते वेठा हूंदासीं जेसि ताईं असांखे पंहिंजा हक़ न मिलंदा इंशाअल्लाह ताला। ऐं मुंहिंजो दोस्तनि खे पैगाम आहे पेटेल हैदराबाद जो सिटीअ जो महबूब भगवान, मुंहिंजो जिगरी यार साईं रोशन मशहूरी खे सलाम पेश था कयूं, जो हर वक़्तु 24 कलाक हिते ॾिसण पोइ पहुचण वारो, फ़ोन करण सां ज़रूरु पहुचंदो आहे साईं। तव्हां महिरबानी कयो साईं हैदराबाद जे उस्तादनि खे कुझु पैगाम ॾियो जेके राति बि मौजूदु हुआ, अॼु बि मौजूदु आहिनि। टोलनि जी सूरत में अचनि पिया, हिकिड़ा वरी वञनि पिया, वरी अचनि पिया। ऐं जंहिं ॾींहुं फाइनल राउंड हूंदो त इंशाअल्लाह ताला तव्हांखे ॾिसजो समुंड वांगुरु। हैदराबाद में हिकिड़े दोस्त फ़ोन कई त के दोस्त उस्तादनि खे थोरो भउ था ॾियनि न वञो। इहो बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे त उस्तादनि खे भउ था ॾियनि, पर उस्ताद समझदार पढ़ियल लिखियल बाशऊर आहिनि। उमेद आहे त हू पंहिंजे हक़नि जे लाइ ईंदा, असांजे लाइ न। ऐं न हाजी शफ़ी सचो या सिकंदर जतो हिते उन लाइ कोन वेठा आहिनि ज़ात लाइ पंहिंजे, हू वेठा आहिनि सिंध जे उस्तादनि प्राइमरी जे हुकूक जे लाइ। साईं असांजो महबूब जो साईं रोशन मशहूरी, महिरबानी। साईं आप जो ऐसे करे जाके बैकग्राउंड नहीं है। अच्छा भाऊ साईं मतलब हाँ ये देखो मैं मेहमान को फायर करूँ, ये इंटरव्यू मिले। जी सर, आप क्या कहेंगे आज ये जो एहतजाज हो रहा है कराची प्रेस क्लब में? अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मेरा नाम शाह है और मैं कराची और डिस्ट्रिक्ट वेस्ट से हूँ। प्रेस क्लब में एहतजाज जो चल रहा है इसके बारे में आपसे सिर्फ ये कहूँगा कि खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रज़ा क्या है। काश के कराची के असातिज़ा कराम अपने हक़ के लिए तैयार हो जाए और ये समझ जाएं कि उनका हक़ है क्या और उनका हक़ मिलेगा कैसे। बहुत अफसोस के साथ ये बात मुझे कहना पड़ रहा है कि अंदरूनी सिंध से, सक्खर से, बदीन से और दीगर इलाकों से जो लोग अपने घर बार बीवी बच्चों को छोड़कर यहाँ पे आए हैं, अपने हक़ के साथ साथ हमारे हक़ के लिए भी ये लोग तशरीफ़ लाए। इनके रहने की कोई ठिकाना नहीं है, खाने पीने का कोई इंतज़ाम नहीं है, उसके बावजूद भी ये खुले आसमान के नीचे रात गुजार रहे हैं ये लोग, सिर्फ हमारे हक़ के लिए, अपने हक़ के लिए। तो मैं हाथ जोड़ के अपील करता हूँ तमाम कराची के असातिज़ा से कि अगर आधे घंटे के लिए भी अगर आप लोग आ जाएँ यहाँ पे, इनकी हौसला अफजाई हो जाएगी और आपका भी काम हो जाएगा, हम सब का काम हो जाएगा और एक क्वांटिटी शो हो जाएगी यहाँ पे। जो काम 2 दिन 3 दिन 4 दिनों में होने वाले काम वो आधे से 1 घंटे के अंदर इंशाल्लाह ये काम हो जाएगा। आप खुद देख सकते हैं कि रातों को किस तरीके से बेयार और मददगार लोग यहाँ पे सो रहे हैं, लेकिन किसी भी हमारे अफसरान हुक्मरान के कानों में जू तक नहीं रेंगता कि इनके हाल-ए-ज़ार पर रहम करें या हमारे हाल-ए-ज़ार पर रहम करें। सारी मराद जितनी भी फैसिलिटीज़ हैं वो सारे आला अफसरान तक पहुँच जाते, उनको देने के लिए पैसे गवर्नमेंट के पास है, लेकिन असातिज़ा कराम जो एक बेस बनाते हैं, एक ऐसे बच्चे को तैयार करते हैं जो आगे 2040-2050 के मुस्तकबिल हैं बच्चे, ठीक है ना। समझ लें कि मैं तो ये कहूँगा कि प्राइमरी असातिज़ा जो है वो एक मैन्युफैक्चरर है, वो ऐसी चीज़ तैयार करते हैं जो मुल्क और कौम का नाम रोशन करेंगे। इसी प्राइमरी स्कूल से निकलने वाले बच्चा डॉक्टर अब्दुल कदीर खान बना,
ठीक है। इसी प्राइमरी स्कूल से निकलने वाला बच्चा इसी साल 2024-25 में टॉप ऑफ कराची रहा, ठीक है। तो नए जो असातिज़ा कराम आए, हम 2008 वाले IBA वाले हमारे पास जितने भी आए हैं, हम बहुत मेहनत कर रहे हैं, ठीक है। तंजीम तकरीम असातिज़ा का जो एक साइड है उस पर भी आप देख सकते हैं कि तमाम असातिज़ा कराम की सारी मेहनत आपको नज़र आएगी, मीडिया पे भी, फेसबुक पे भी और दीगर चैनल पे, ठीक है। तो बहुत मेहनत से पढ़ा रहे हैं ना, तो लिहाजा हमारे मेहनत को जो है वो कामयाब करें आप लोग। और जितने भी मुजाहिरीन हैं कम से कम इनकी हौसला अफजाई के लिए आ जाएँ। कराची के उस्तादों के लिए क्या पैगाम है? वो कराची के उस्तादों को पैगाम ये है भाई कि बहुत अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि हम कराची में रहने वाले बड़े आराम से पंखे के नीचे आराम कर रहे हैं ये लोग, लेकिन कोई भी बाहर नहीं निकल रहा। खुदारा 1-1 घंटे के लिए भी, आधा घंटे के लिए भी आप लोग अगर 10-10, 20-20 अफराद भी अगर आप लोग आ जाएँ तो हम सब की हौसला अफजाई हो जाएगी। और जो काम 2, 3, 4 दिन, 5 दिनों में होने वाला काम है वो 4 से 5 घंटे में हो जाएगा। तो मैं अपील करूँगा दोबारा कि हमारे असातिज़ा कराम और जितने भी लोग यहाँ पे जो अंदरूनी से आए हुए हैं उनके साथ शाना बशाना खड़ा हों, उनके हाथों में हाथ डालें और इस तहरीक को कामयाब करें और अपने हक को जो है वो छीन कर हासिल करें। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। मेहरबानी सर आपकी। ही हो कराची उस्ताद जैं कराची वारा उस्तादन के पैगाम ॾिनो आहे। हलूं था ॿिए कंहिं उस्ताद को पैगाम वठणु। साईं लाइव प्रोग्राम थो हले, पंहिंजे तालके जो उस्तादनि लाइ कुझु पैगाम। पहिरियों पंहिंजो तारीफ़ कराए सॼा उस्ताद सॼे ॾिसंदा। शमसुद्दीन जमाली तहसीलाबाद और पंहिंजे तरीक़े जे उस्तादनि खे गुज़ारिश थो कयां कि सुभाणे इंशाल्लाह आहे प्रेस कॉन्फ्रेंस, जीअं साईं प्रेस कॉन्फ्रेंस में मुंहुं थियण जे लाइ जेको आहे सो ऐलान कंदो त इंशाल्लाह उन ॾींहुं तव्हांखे भरपूर हुते शिरकत करण जे लाइ ॻाल्हि कयूं था। वधि में वधि का शरीक थी ऐं असांजा हथ महिरबानी साईं, तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। फिदा हुसैन लगारी, नवाब शाह सिटी, सभिनी उस्तादनि खे अर्ज़ु कंदासीं, बाहूबदी अर्ज़ु कंदासीं त साईं अचो। हीउ सिर्फ़ु साईं हाजी शबी मोहम्मद सटी जो पैगाम न आहे, पर हीउ सॼी सिंध जे उस्तादनि जो पैगाम आहे। सभिनी सिंध जे उस्तादनि खे अर्ज़ु आहे त वधि खां वधि प्रेस क्लब हाजी शबी सटी जा हथ मज़बूत कयो ऐं पंहिंजा जाइज़ मुतालबा ॿुधायो। साईं कुझु पैगाम पंहिंजी तारीफ़ ॿुधायो तालकोस। सभिनी उस्तादनि खे गुज़ारिश थो कयां त हीउ प्रेस क्लब ते असांजा मसाला थींदा, अचो ऐं हाजी साहब जा हथ मज़बूत कयो। घरनि में वेही कुझु कोन थींदव, घरनि में वेही कमेंटमेंट ॾियण सां कुझु कोन वरंदो। अचो प्रेस क्लब ऐं पंहिंजा हक़ मंझरायो। साईं तव्हां कुझु पंहिंजो उस्तादनि लाइ पैगाम पंहिंजो तारीफ़ करायो। लाइव प्रोग्राम थो हले। नालो गुलाम कंवर सरकारी नवाबशाह खां असांजा जेके तक़रीबन 2 ॾींहं आहे करोड़ लाइ कराची में हाजी शबी सफ़ो जी सरपस्ती में असां सभु उस्ताद गॾु वेठा आहियूं। हिते रोड ते सुता पिया आहियूं ऐं असांजा जेका टीम थींदा आहिनि उन्हनि खे उहा ख़बर ई कान्हे असांजा उस्ताद कराची में पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ उते वेठा आहिनि। असांजो अहम मसइलो आहे सर्विस स्ट्रक्चर जेको आहे असांजो जारी कयो वञे, उन खां पोइ डेट ऑफ अपॉइंटमेंट मां असांखे पको कयो वञे। असांजा 3 साल मारिया विया आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खां ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां मुतालबो कयूं था त महिरबानी करे असां उस्ताद जाइज़ मुतालबा जाइज़ हक़ असांखे ॾिना वञनि, न त असांजो धरणो हीउ जेको धरणो आहे जेको वेठा हुन जेतिरी असांजा हक़ नथा मिलनि तेतिरी असांजो धरणो जारी रहंदो। महिरबानी साईं, इहो साईं असांजो उस्ताद दोस्त। हाणे हलूं था ॿिए कंहिं उस्ताद खे जेको पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो। ऐं असां हिन वक़्तु कराची प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं, 3 ॾींहं मौजूदु आहियूं ऐं दोस्तनि खे पुरज़र अपील था कयूं त महिरबानी करे अचो, असां उस्तादनि जो साथ ॾियो। असांजा पंहिंजा हक़ आहिनि ऐं इन्हनि महिरबानी करे कंहिंखे
साईं अस्सलाम वालेकुम साईं साईं पहिरियों पंहिंजो तारीफ़ करायो लाइव प्रोग्राम थो हले ताल के हाला जे उस्तादनि जे लाइ छा पैगाम आहे हालात जा जेके बि असांजा तंज़ीमी दोस्त आहिनि ख़ासि करे कंहिंखे हालात वॾी फूकूं वणंदा आहिनि जेके दिल सदर खे ॿुधाईंदा आहिनि त साईं असां हेतिरियूं ॻाल्हियूं कढींदासीं असीं हीअं कंदासीं चूटियो कंदा आहिनि कंहिंखे हालात ख़ासि करे ॾींदा आहिनि चूटियो कंदा आहिनि का बि ॻाल्हियूं न थी आहे सिर्फ़ु हिकु ॿ उस्ताद कढी आया आहिनि गाॾी साईं मुर्तज़ा साईं शफ़ी बाक़ी ॿियो ॿिया नानी कुरले वारा आउं सुञाणा बहरहाल उस्तादनि खे सुजाॻ थियणु खपे हीअ उस्तादनि जे लाइ ई कमु हले पियो अमली कमु थो हले यार केरु कंहिंजो कोन्हे साईं हाजी साहिबु जेको करे पियो महिनत कंहिंजे लाइ पियो करे उस्तादनि लाइ पियो करे असां लाइ न पियो करे उस्तादनि लाइ पियो वधीक यारी मदद थी साईं पहिरें पारे लाइव जे लाइ पंहिंजो तारीफ़ करायो सिंध जा उस्ताद ख़बर पवे असां गुरु मोहम्मद नामू कोठो ज़िले सदर मटियारी साईं ॾिसो त ही केतिरी ज़ुल्म जी इंतिहा आहे ॾहीं तारीख़ खां वठी उस्ताद घणो आयो वेठा आहिनि सॼी सिंध मां उस्ताद आया आहिनि पर गवर्नमेंट जी का बि रिटर्न आहे हू असां सिंसियर आहिनि उनखे रोज़ जेके नयूं शयूं ॿुधाइनि पिया रोज़ नया लालीपा ॿुधाइनि पिया पर असांजा बि जेके जज़्बा असांजो हिमत असांजा हौसला बुलंद आहिनि असीं वेठा आहियूं जेसिताईं असांखे नथो मिले या जेसिताईं असांजा के मुतालबा रखा वञा वञनि त असां न थींदासीं ऐं इंशाअल्लाह सुभाणे प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं ऐं को लाइ अमल जोड़े उस्ताद वरी सभी जा गॾु करे ऐं जेतिरो बि जल्द थी जेको असीं मूव कंदासीं गवर्नर हाउस हाउस ते ईंदासीं ऐं जेको आहे असीं पंहिंजा मुतालबा ॾींदासीं उन करे असीं वधी रहियल जेके बि एजुकेशन मिनिस्टर ऑफ एजुकेशन उन्हनि खे अपील कंदासीं त हीअ जेके उस्ताद वेठा आहिनि हिन जे ॾुख ऐं दर्द खे ॾिसो ऐं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कयो मेहरबानी सर हे असांजो महबूब दोस्त साईं गुल मोहम्मद नामू कोठो ज़िले सदर मटियारी एडवोकेट उस्ताद खां वठो था साईं अस्सलाम वालेकुम सर साईं पहिरियां पंहिंजो तारीफ़ करायो ऐं सिंध जे उस्तादनि ऐं पंहिंजे तालके जे उस्तादनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु था चाहियो बिल्कुलु हिकिड़े उस्ताद जो मसइलो न आहे हीअ सभिनी उस्तादनि जा मसइला आहिनि हिन में असां ज़िले नौशर फिरोज़ ऐं तालके मेरापुर ऐं तालुका यूसी लखाड़ असां TBB रसूबे गाइब असां उते जेको आहे तालीम ॾेई रहिया आहियूं TBB रसूबे गाइब में असां उतां खां पंहिंजे हिसाब सां आया आहियूं पंहिंजे कंहिं ते थोरो न आहे असां पंहिंजो जेको सर्विस चंदो वरितो अथव न का शइ न असां पंहिंजे ख़र्च ते आया आहियूं हिते पहुता आहियूं ऐं सभिनी उस्तादनि खे बि चयो बाबा अचो इहे सभिनी जो मसइलो आहे गॾियल मसइलो आहे ये दड़ाबंदी न आहे हिन में सभिनी उस्तादनि खे अचणु खपे हाजी शफ़ी मोहम्मद सठी ऐलान कयो आहे अचो त हुनजा हथ मज़बूत कयूं ऐं हिन एहतजाज में शरीक थियूं इंशाअल्लाह जो टियों ॾींहुं आहे असां हाजी शफ़ी मोहम्मद सठी सां आउं गॾु आहियां इंशाअल्लाह अॻिते बि इंशाअल्लाह गॾु हूंदासीं ऐं मुंहिंजो पोइ हिते ज़िले नौशर फिरोज़ ऐं तालके मेरापुर वारे उस्तादनि खे इहो पैगाम आहे त भाई जेको आहे धड़ाबंदी खे छॾियो अचो सभिनी जो मसइलो आहे सर स्ट्रक्चर मूंखे न मिलंदो न तव्हांखे मिलंदो हे सभिनी उस्तादनि 1.25 लख तंज़ीम उस्तादनि खे मिलंदो ऐं इनिशियल अपॉइंटमेंट बि सभिनी उस्तादनि खे मिलंदो हिकिड़े उस्ताद जो न आहे सभिनी जो मसइलो आहे अचो ऐं हिते जेको आहे हिन धरणे में शरीक थियो ऐं शफ़ी मोहम्मद सठी जा हथ मज़बूत कयो ऐं इहे जेको आहे हे तंज़ीमूं जा मतिलबु पेटियल खे ज़िंदा रखिणो आहे त एहतजाज में शरीक थियणो आहे जेकॾहिं धड़ाबंदी थियूं त हे मसइला हिते रहिजी वेंदा असां हिन महिल बि गुलाम रसूल मार खे PTL जे अॻुवाण खे उनखे बि असां इहो ई चवंदासीं त बाबा हाजी शफ़ी मोहम्मद सठी सां अचे ऐं गॾिजी वञे ऐं हिते अची पंहिंजे उस्तादनि खे जेको आहे ऐलान करे त मां अचो इहे धरणे में शरीक कयो असां पंहिंजा मुतालबा मंज़ूर करायूं साईं हाजी शफ़ी मोहम्मद सठी असांजो जेको साईं गुलाम रसूल महर साहिबु आहे मरकज़ अॻुवाणो साबिक़ु अॻुवाणो उनजे दर ते बि वियो आहे हिनखे पैगाम इहो ॾिनई त अचो अॻुवाणी तव्हां कयो मां तव्हांजे कॾहिं उन जे बारे में छा था चवां
साईं ॾिसो हाणे हाजी शफ़ी सचो मुखालफ़ दर ते बि वियो बिल्कुलु सभिनी ॾे वियो आहे पर साईं सागड़ वारो ज़िले जो सदर आहे नाज़िर निज़ामाणी उन ॾे बि वियो उन बि इहो ई चयो त असां तव्हां सां गॾु आहियूं वरी एन टाइम ते उहो धप कढी आहिनि छाजे करे धप कढी आहिनि इहे उस्तादनि जा माना दुश्मन आहिनि इहे अॻवान न आहिनि दुश्मन आहिनि बिल्कुलु छाजे करे जो उस्तादनि हिननि खे चूंडियो आहे 1.25 लख उस्ताद गुलाम रसूल महर खे चूंडियो आहे त बाबा असांजा हक़ वठी ॾींदे असां सां इंसाफ़ कराईंदी इहा तनज़ीम छाजे लाइ हूंदी आहे इहो हिकिड़ो उस्तादनि जा इहे दुश्मन आहिनि जो करे हिमल ताईं जेको आहे एहतजाज में न शरीक थिया आहिनि न को जेको आहे ऐलान कयो अथनि पंहिंजे उस्तादनि खे त वञो धरणे में शरीक थियो इहो हिकिड़ो हुननि जो जेको आहे सो हे मां नथो सम्झां त हे के सॼण उस्तादनि जा बल्कि असांजो इहो हाजी शफ़ी सचे खे सलाम आहे जो उहो कारूं झर खां वठी कश्मीर खां कारूं झर ताईं टेटी पंदर खां कराची ताईं सभिनी उस्तादनि जे दर दर ते विया त मां अचो मूंसां हथ मज़बूत कयो ऐं एहतजाज में शरीक कयो हक़ वठणा आहिनि त छिनी वठणा आहिनि घर वेठे हक़ मिलंदा त सभिनी खे मिली वेंदा बिल्कुलु बिल्कुलु सर बिल्कुलु महिरबानी अवां जी ऐं लख लाइक़ अचो ॿिए कंहिं उस्ताद खां व्यूज़ था वठूं साईं साईं पंहिंजो करियो तालके जो ऐं पंहिंजे स्कूल जो तारीफ़ पंहिंजो तारीफ़ स्कूल जो नालो ऐं तालके जो नालो ज़िले जो नालो साईं मुंहिंजो नालो उस्ताद हुसैन बख्श जुणे जो आहे मां इंजरी तालके जो रहवासी आहियां ज़िले खैरपुरा ऐं मुंहिंजो स्कूल जेको आहे उहो गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल फैज़ मोहम्मद मलाणो खां आहे असांखे साईं हाजी शफ़ी सठियो जे सद ते ऐलान कयूं त असां हुनजे लाइ हलिया आहियूं ऐं साईं जा जेके आहिनि जाइज़ मुतालबा आहिनि जेके हुकूमत खे पूरा करणु सर्विस स्ट्रक्चर इहो आहे त सर्विस स्ट्रक्चर ॾिसो सिंध जा 40 खां 45 इदारा आहिनि जिन में सर्विस स्ट्रक्चर मिलियल आहे सिर्फ़ु सवाइ प्राइमरी उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर न आहे मिलियो सर्विस स्ट्रक्चर जेको आहे उहो प्राइमरी उस्ताद छाजे करे नथो मिले जॾहिं त प्राइमरी उस्ताद जेको पढ़ाई करे अॻिते वधाए थो शागिर्दनि खे ऐं उहे वञी करे सुठी मंज़िलुनि ते पहुचंदा मिनिस्टर या सेक्रेटरी इहो उस्ताद ई प्राइमरी में करे अॻिते वधाए थो छाजे करे असांखे नथो सर्विस स्ट्रक्चर मिले इनिशियल अपॉइंटमेंट जीअं असांखे ऑर्डर मिले थो त असांखे घणो साईं असांखे रेग्यूलर छो थो कयो वञे असांजी सर्विस स्टार्टिंग खां शुरू थिए इन जे लाइ साईं जो ऐलान थियल आहे ऐं इनशाला असां साईं सां गॾु असां साईं जो घटि साथ ॾींदासीं इंजरी तालके जा ॿिया बि थोरा सारा दोस्त अचनि था ईंदा रहंदा जीअं साईं जो हुकुम थींदो आहे असां हुन ते लबैक चवंदा महिरबानी वारी साईं दवाई लख लाइक़ सर पहिरियां पंहिंजो तारीफ़ करायो ऐं कहिड़े तालकी में आया आहियो कहिड़े ज़िले में आया आहियो ऐं सिंध जे नौजवान उस्तादनि जे लाइ छा पैगाम आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम महिरबानी खां मुजीब गुणे साहब लाड़काणे मां इंतज़ारे मां शफ़ीक मां जितो ई सही दादू खां प्राइमरी उस्ताद आहियां ऐं असां हिते सरापा एहतजाज आहियूं अॼु 3 ॾींहं आहे लगातार मां ॾिसो था केतिरी माना माशाल्लाह उस्ताद आहिनि अञा बि मां इहा सभिनी खे इल्तिजा कंदुसि गुज़ारिश कंदुसि नौजवान उस्तादनि खे त बराए महिरबानी हिन पंहिंजे हक़ जे लाइ निकिरो हिन हीउ जेको असांजो हक़ आहे असां नौजवाननि जो आहे ऐं असांजा ई अॻिते फ्यूचर असांजो आहे हीउ जेको असांजी स्ट्रगल लाइ बीठा आहियूं इहे असांजा हक़ आहिनि असां पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरूं असां पंहिंजे हक़नि जे लाइ हिते बीहूं ऐं जेकर घर वेठा आहियूं घर वेठे कमेंटूं पास कयूं था असां लाइक बि कयूं था जेका असां हिते स्ट्रगल आहे उनखे दोस्त लाइक बि कनि था उहो बहितरु रहंदो जेकॾहिं हिते अची गॾिजी सरापा एहतजाज सां असां गॾु हूंदा उहा वधीक अञा वधीक असराइतो थींदो ऐं मुंहिंजी वरी बि इहा दोस्तनि जी गुज़ारिश आहे त बराए महिरबानी हिते अचो असां सां गॾु थियो पंहिंजे हक़नि जे लाइ अचो असांजो हीउ फ्यूचर आहे असांजी इनिशियल अपॉइंटमेंट खां जेका रेगुलर मसइलो आहे असांजो सर्विस स्ट्रक्चर आहे इहे ॿई शयूं असांजे लाइ अहम आहिनि जेके असांजा दोस्त क्लियर वेठा आहिनि काफ़ी हिननि जो फ्यूचर माना थोरो आहे सॼो असांजो सिस्टम आहे सो काइंडली मुंहिंजी रिक्वेस्ट आहे सभिनी दोस्तनि खे नौजवाननि खे त महिरबानी करे असां सां हिते गॾिजो ऐं पंहिंजे हक़ जे लाइ
आवाज़ उथारियो। दादू ऐं उस्ताद लाइ पैगाम। साईं मुंहिंजा प्यारा दोस्त दादू जा अला साईं उन्होंने ख़ुशि रखे, उन्हनि मां असां पूरो उमेद हुआसीं सभु दोस्त ईंदा, असां सां गॾु ईंदा, पर कंहिंसां काफ़ी मजबूर थी पियूं ऐं काफ़ी असांजा जेके दोस्त आहिनि ऐं उहे इन ॻाल्हि खां लवाए विया त हिते असां सां को मसइलो थींदो, को लाठीचार्ज थींदी, का शेल लॻंदा, के पाण लॻंदा, की असांखे जेल में विझंदा। असां हिते पुरअमन तरीक़े सां हिते एहतिजाज में आहियूं। असां सां गवर्नमेंट जा माण्हू ब्यूरोक्रेसी ॻाल्हियुनि जे लाइ बि आई आहे। असां पुरअमन आहियूं, अहिड़े क़िस्म जी का बि हिते का ॻाल्हि कान्हे का। ऐं उन्हनि खे वरी बि इंतिजा आहे, गुज़ारिश आहे दादू दोस्तनि खे बराए महिरबानी निकिरी अचनि ऐं असां सां गॾिजी हिते साथ ॾियनि। तव्हांजो पंहिंजो कमु आहे, असांजो पंहिंजो कमु आहे, असांजो किथे को थोरो न आहे, किथे को एहसान कोन्हे को। असां हिते पंहिंजे मसइले लाइ आया आहियूं। सो महिरबानी करे पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरो ऐं पंहिंजा हक़ छीने वठो कोन्हे। हे असांजो शफ़ीक दोस्त, दिलबर दोस्त आहे शफ़ीक अहमद जतोई साहब। आप तो भैया आप तो बना अचो साईं महिरबानी ऐं तव्हां जेको पहिरियों पंहिंजो तारीफ़ करायो किथां शहर खां आया आहियो? हाँ सर। और जेकमबाज उस्ताद लाइ छा पैगाम आहे, छो जो उनजी तक़रीबन शमूलियत न आहे? मां इहा ॻाल्हि कंदुमि त साईं हाजी साहिबु पाण असांजे जेकमबाज पाण आया, असां सां मिलिया, सभिनी खे दावत तबलीग ॾिनी त बाबा तव्हां 10 तारीख़ ते पंहिंजे हक़ूक़नि जे हासिलात लाइ हिते कराची प्रेस क्लब अचो। महिरबानी सर अवाजी ऐं सिंध जा उस्ताद ॾिसनि बि था, लाइव ॾिसनि पिया ऐं दोस्त असांजा लाइव ॾिसनि था। ख़ुदा रा अचो। मां वरी बि सही चवंदुमि त हे हिकु हाजी सठे जी जंग न आहे, उस्ताद जे बका जी जंग आहे। जेके नवां जेके उस्ताद आहिनि या पुराणा आहिनि, उन्हनि खे अपील कंदुमि त असांजे हेॾा तारीख़ गुज़री अॼु 3 ॾींहं असांजा उस्ताद रोडनि ते पिया आहिनि, बेयारो मदद जा प्रोटेस्ट करे 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 थका आहिनि। असां त गवर्नमेंट खे हुजणु घुरिजे त असांजा जेके जाइज़ मुतालबा असांजा जेके पुराणा आहिनि उहे असांजा हल करे। महिरबानी आहे साईं। असांजो पहिरीं प्यारो जकंबा जो साईं किथां आया आहियो सर? अचो हे लाइव प्रोग्राम हले थो, ख़ुदा रा अचो ऐं सिंध जे उस्तादनि जा हथ मज़बूत साईं यार अचनि पंहिंजे महबूब दोस्त जे चप्पल छा आहे? हाँ पयूं थी ओ यादि पई आहे, पयूं थी गाॾे में थी ॾिसो लाइव। मुंहिंजो जिगरी दोस्त प्रदीप कुमार उर्फ देवा साईं दादूअ जे उस्तादनि लाइ कुझु पैगाम ॾियण था चाहियो? पैगाम जाम मोकिलिया ॿुधनि कोन था, हाणे ॿुधनि था, साम्हूं आहिनि, ॿुधनि पिया था। हाँ बिस्मिल्लाह रहमान रहीम। मलर के वतन पेट न सुननि पाण में पसो पकड़नि माणा मेट। महिरबानी साईं मुजीब साहब, असीं सिंध जे प्राइमरी उस्तादनि जी बका जी अज़मत जी वक़ार जी जंग कोटे रहिया आहिनि। दादू ताल खे न पर दादू ज़िले जे उस्तादनि खे अपील आहे त पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ कराची प्रेस क्लब अचो। 2 मुतालबा आहिनि जेके अक्सरियत जे हवाले सां मञाइणा पवंदा। डेट ऑफ अपॉइंटमेंट मुक़ररी ऐं सर्विस इंस्पेक्टर असांजा 2 पन्ना जेके आहिनि हींअर कैबिनेट में मौजूदु आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला अवां दोस्तनि जो साथ खपे। अवां निकिरो पंहिंजनि घरनि खां, जेके उस्तादनि जा 8 उस्ताद आहिनि उते 2 उस्ताद निकिरनि स्कूल मां, पाण में गॾिजी सॼी अमेरिकन सिस्टम करे कराची प्रेस क्लब ते तव्हां पहुचो। इंशाअल्लाह गॾिजी सॼी तव्हां आवाज़ हम आवाज़ बणंदासीं। इंशाअल्लाह ताला असां पंहिंजा हक़ हासिल कंदासीं। महिरबानी सर। हे असांजो साईं प्रदीप कुमार अडेवार दादूअ खां जेको हे 3 ॾींहं मुसलसल प्रेस क्लब ते सरापा एहतजाज आहे। हीअ जंग प्रदीप जी न आहे, हीअ जंग मुजीब जी न आहे, हीअ जंग साईं शफ़ी मन सठे जी न आहे,
हीअ जंग असांजे दिलबर दोस्त साईं रोशन मशहूरी जी न आहे। हीअ जंग साईं मुंहिंजो जिगरी यार जो यार साईं नियाज़ आरी जंग न आहे, सभिनी उस्तादनि जी जंग आहे। हा साईं। अचो ॿियो कंहिं उस्ताद खे को इंटरव्यू वठूं। छा था चाहिनि उस्ताद सिंधी उस्ताद जे बारे में? मथे में सूर बि ॾाढो पियो आहे ऐं हक़ीक़त इहा ई आहे त मथे में सूर ॾाढो पियो आहे, निड़ी बि वेहिजी वई आहे ऐं नारा बि घणा आया आहिनि। अचो ॿिए कंहिं उस्ताद खे था वठूं। साईं पहिरियां पंहिंजो तारीफ़ करायो, किथां आया आहियो ऐं सिंध जे उस्तादनि लाइ को पैगाम शफ़ीक। जी उस्ताद जी पेट्रोल सिकंदर अली झंडो दादू मुंहिंजो सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे, सिंध जे उस्तादनि खे, हमदर्दनि खे अपील आहे त ही उस्तादनि जे मुस्तक़बिल जी जंग आहे, उस्तादनि जे मुस्तक़बिल जी ऐं हुनजे फैमिली जे मुस्तक़बिल जी जंग आहे। त अचो हिन जंग में तव्हां शामिलु थियो, तव्हां अची असांजी क़यादत कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां असांखे अॻियां थियो, असां तव्हांजे पोयां भरण लाइ तयारु आहियूं। पर अचो उस्तादनि जा सजणनि खे, उस्तादनि जे हमदर्दनि खे अपील आहे, जेके उस्तादनि जे हक़नि जा हमदर्द आहिनि, उन्हनि खे मुंहिंजी अपील आहे तव्हां अचो, अची असां सां गॾु हिन जंग में शामिलु थियो। छो त हीअ सिंध जे उस्तादनि जे हक़नि जी जंग आहे, कंहिं फ़र्द जी न आहे। हिन जंग में न तव्हां ग्रुप ॾिसो, न का शख़्सियत ॾिसो, सिर्फ़ु इहो उस्ताद जी क़ाद खे ॾिसी तव्हां हिन में शामिलु थियो। महिरबानी अवां साईं, असां शफ़ीक दोस्त प्यारो ऐं साईं मुंहिंजो साईं मंसूर कलोड़ो साहब जिंदाबाद। हालांकि न पोड़ा शींहं न थींदा ऐं बहितरीन असांजी टियों चोथों ॾींहुं मुसलसिल प्रेस क्लब में थो सुम्हे। शाबाश आहे जो हिन खे उस्तादनि जो दर्द आहे। उस्तादो इन शख़्स ॾिसो, ही कुराड़ हूंदे बि सरापा एहतिजाज आहे। इजलास गुरु आहे आपस जी मीटिंग सर हाणे हिनखे फिनिश हिते कया न, तूं हाणे हिकिड़ो कमु कर, मां हिन फिनिश